सभु कुझु घरां रखंदा आहियूं, शूज़ लाहींदा आहियूं, पोइ केक मतिलबु कोई लिखी न सघंदा, के बीहंदा आहिनि त उहे त सफ़ा न लिखी सघंदा आहिनि, ऐं कंहिं मतिलबु कुझु ई न लिखी सघंदा, कोई तैलीम नथो पढ़ाए सघे, ना ई पखो वखो आहे, कोई कुझु ई न आहे, सख़्तु गर्मी आहे। ठीकु आहे। निमरा इहो ॿुधायो 6 क्लास में तव्हां पढ़ंदा आहियो, खोड़ सारियूं छोकिरियूं ते नियाणियूं हेठि ज़मीन ते पट ते वेही पढ़ाई करनि थी पियूं, इहो छा तव्हांखे सुठो लॻंदो आहे? न, उहो छा थियणु खपे? असां वटि फर्नीचर बि न आहे, ऐं न ई असां वटि विहण लाइ असां पंहिंजे घरां चादर खणी ईंदा आहियूं, असां वटि पखो बि न आहे क्लास में। इहो ॿुधाइजो त हीअ तव्हांजी 6 क्लास आहे, काफ़ी सारियूं छोकिरियूं हेठि वेठियूं आहिनि ज़मीन ते पट ते तालीम पढ़नि थी पियूं, तालीम वापराइनि थी पियूं, उन्हनि खे लिखाई पढ़ाई में ॾाढो तकलीफ़ थींदी हूंदी। हीअ जेके चादरां तव्हां घरऊं खणी था अचो पिया, ऐं इन इस क्लास में बिजली जो पखो बि लॻल कोन्हे को, तव्हां इन सभु ॻाल्हियुनि खे कीअं था ॾिसो पिया? असांखे तालीम वापराइण में ॾाढी ॾुखियाई थींदी आहे ऐं असांखे गर्मी बि ॾाढी थींदी आहे, इन करे असांजे स्कूल में पखा हुजणु घुरिजनि ऐं फर्नीचर बि ॾिनो वञे, ऐं असां पंहिंजे घरां चादरां खणी ईंदा आहियूं, असांखे ॾाढी ॾुखियाई थी थिए। ठीकु आहे। हा, इहो ॿुधायो अदी त हीअ पट ते तव्हां वेठा आहियो, तव्हां तालीम वापराए था पिया, तव्हांखे कीअं महसूसु थिए थो पियो? उहो त ॿुधाए नथा सघूं, पर पढ़ाई त करणी आहे न, उनजे लाइ बसि वेठा आहियूं। पढ़ाई त करणी आहे, सभिनि खे हर कोई अचे थो पढ़ाई करण लाइ, हाणे मजबूरी आहे त पोइ असां छा करूं। हीअ चादरां जेके आहिनि तव्हां घरों खणी था अचो पिया? हाँ, के आहिनि, स्कूल कॉलोनी स्कूल जो आहे, चादर हो बि न आहे, फर्नीचर बि ॾिनो वञे, बिजली जो बंदोबस्तु बि कयो वञे, न त असां रोडनि ते निकिरी ईंदासीं। ठीकु आहे। न बस शार्ट वठ।